प्रेस क्लब पनियाकिल में सिंधी अदबी संगत सिंध जे सॾ ते सकाफ़ती मच कचहरी जो प्रोग्राम कोठायो वियो। मच कचहरी में नाले वारनि शाइरनि, अदीबनि, लेखकनि, दानिश्वरनि, नामवर वकीलनि तोड़े सहाफ़िन ऐं सुजाण शहरनि शिरकत करे महफ़िल खे खूब गरमायो। सुगढ़ अदीब दानिश्वर जॾहिं उहे गुजारतूं ऐं बैत पढ़ंदा आहिनि त मां सम्झां थो त सिंध जी नुमाइंदगी कंदा आहिनि। मां ईअं सम्झां थो त मीडिया जंहिं अंदाज़ सां कल्चर खे प्रमोट कयो आहे आईंदा बि ईअं मचंदी रहंदी। ही महफ़िलूं जेको आहे तारीख़ी हूंदियूं आहिनि, माण्हू जॾहिं गॾिबो आहे पंहिंजे आईंदे जे हवाले सां लाहे अमल जोड़ींदो। असां थोरा था आहियूं साफ़ी बिरादरी जंहिं अहिड़ो प्रोग्राम रखियो आहे प्रेस क्लब में ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि। एप्रिशिएटेबल कोशिश आहे, तव्हां इनखे उजागर कयो, इनखे मथे खणी अचो, इहो तव्हां असांजे लाइ तमामु बहितरु आहे। ही मच कचहरियूं हमेशह क़ाइमु रहनि, ही सभु सिंधी सभु गॾु हुजनि। असां सभिनी ते फर्ज़ थो थिए त असां अहिड़ा प्रोग्राम करे पंहिंजी क़ौम खे मथे ॾेखारियूं। परिलदाय साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे महिरबानी करे कोट कई आहे, सॼी संगत पहुती आहे। तमामु बहितरीनु लिखियलु पढ़ियल दोस्त ऐं सुठी कचहरी जो मज़ो अचे थो। हुनजो चवणु हो त अहिड़े क़िस्म जूं मच कचहरियूं ऐं मेड़ाका थींदा रहनि जंहिंसां कंहिं इल्म में इज़ाफ़ो थिए ऐं जेको माण्हुनि में सकाफ़त जो शऊर पैदा थिए। कैमरा से मलिक सां गॾु जमील अंजार, सिंध टीवी न्यूज़, पनवाग।